असां वटि न सिर्फ़ु इहो त मुस्लमाननि में मज़लूम आहे, बल्कि ख़ुदि असां अहल बैत जे मञण वारनि में बि गदीर मज़लूम। ज़रूरत है त हिन गदीर खे ज़िंदह कयो वञे। गदीर ज़िंदह हुजे हा त करबला वजूद में न अचे, गदीर ज़िंदह हुजे हा त हिन वक़्तु दुनिया में इहो ज़ुल्म न हुजे हा। हीउ जेको कुझु दुनिया में बादे विसाल रसूल ज़ुल्म थिए पियो ऐं थी रहियो आहे ऐं थियो आहे, इन्हनि सभिनी जो बुनियाद इहो आहे त असां गदीर खे विसारे छॾियोसीं। गदीर आहे छा? मुख़्तसिर अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि, उन खां पोइ अव्हांखे कुझु न त जेके एतिराज़ात आहिनि उहे अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। साईं जन चई विया त 1.5 कलाक खन जो ख़ुतबो आहे। आख़िर इन 1.5 कलाक जे ख़ुतबे में नबीअ छा फ़रमायो आहे, उन जी हिकिड़ी सर्वे बि अव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। हीअ दुनिया जंहिंमें इंसान रहनि था, जॾहिं इंसानियत जी हिन दुनिया में इब्तिदा बि थी त इन जो प्रोग्राम अल्लाह तबारक ताला मलाइकनि जे साम्हूं रखियो त मां दुनिया में इंसान थो पैदा कयां, इन्नी जाइलुन फिल अर्ज़ ख़लीफ़ा। त मलाइकनि फौरन सवाल कयो, अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा, अहिड़े इंसान खे ठाहे थो जेको वञी फ़साद बर्पा करे, खून वहाए। इन मां मालूम थियो त अगरि इंसान बग़ैर ख़ुदा जे राबते जे ज़मीन ते रहे त फ़साद ऐं खून रेज़ीअ खां सवाइ ॿियो कुझु मुमकिन न आहे। मलाइक मासूम आहिनि, जाहिल न आहिनि असां वांगुरु। हुननि जो सवाल असां वांगुरु जाहिलाना सवाल न आहे। हुननि जो सवाल असां वांगुरु जाहिलाना सवाल न आहे, अजायो सवाल न आहे। हू ॾिसनि था त अगरि इहो इंसान दुनिया में वियो ऐं इन जी नस्ल फैली त पंहिंजे इल्म जे बुनियाद ते हू चवनि था त अगरि इन्हनि जो कंट्रोल अल्लाह वटि न रहियो त या त फ़साद थींदो या खून रेज़ी थींदी। अल्लाह ताला फरमायो न, इन्हनि खे मोकिले पोइ मां इन्हनि खे छॾे न ॾींदुसि। इन्हनि खे मोकिले पोइ मां इन्हनि खे अकेलो लावारिस बग़ैर पाण सां राबते जे छॾे न ॾींदुसि, बल्कि हमेशह पंहिंजे हुक्म जे ज़रिए इन्हनि जो कंट्रोल पाण वटि रखंदुसि ताकि दुनिया में फ़साद न थिए, अदल क़ाइम रहे। इन्नी आलम माला तालमू, मां ॼाणा थो तव्हां नथा ॼाणो। यानी मतिलबु छा? मतिलबु इहो आहे त मां इन्हनि जो कंट्रोल शरई लिहाज़ खां, हुक्म जे लिहाज़ खां पाण वटि रखंदुसि ऐं कुझु नुमाइंदा मोकिलींदुसि। उन्हनि नुमाइंदनि जे ज़रिए दुनिया ते अदल इंसाफ़ क़ाइमु रखंदुसि। तव्हांजो इहो सवाल सही आहे त अगरि मूं सां राबतो न हूंदो इंसानियत जो त फ़साद ऐं खूनरेज़ी हूंदी, पर असुल मसइलो इहो आहे त पाण सां इन्हनि इंसाननि खे कटे न छॾींदुसि, इन्हनि जो कंट्रोल पाण वटि रखंदुसि ऐं हीअ दुनिया फ़साद ऐं क़त्ल खां पाक रखंदुसि। मालूम थियो त अगरि हिन दुनिया में इंसाननि जो कंट्रोल अल्लाह वटि न रहे त फ़साद ऐं खूनरेज़ी थींदी। फ़साद ऐं खूनरेज़ी थींदी। हाणे अल्लाह वटि कंट्रोल कीअं रहंदो? ॿ तरीक़ा, या त अल्लाह ताला इंसान खे क़त्ल ऐं खूनरेज़ी ऐं फ़साद जी इजाज़त ई न ॾिए, ताक़त ई खसे वठे। इहो बि हिकिड़ो तकरीब मजबूर इंसान क़त्ल करे ई नथो सघे, फ़साद फैलाए ई नथो सघे। अगरि ईअं इंसान खे अल्लाह ताला मजबूर रखे त पोइ इंसान जो इम्तिहान ई कोन्हे, पोइ दुनिया इम्तिहान न आहे, पोइ न को इनाम न को सज़ा। इनाम बि इम्तिहान खां पोइ मिलंदो आहे, सज़ा बि
पास बि इम्तिहान खां पोइ, फेल बि इम्तिहान खां पोइ। दुनिया त इम्तिहान का, तंहिंजे करे अलाह मजबूर न रखियो। पोइ छा रखियो? पोइ अलाह ताला पंहिंजो हर दौर में हिकिड़ो नुमाइंदो रखियो ऐं फरमायो त ए इंसानो, हिन जी इताअत कयो, ही तव्हांजो सरबराह आहे, ही तव्हांजो मौला आहे, ही तव्हांजो वॾो आहे, ही तव्हांजो सरदार आहे। अगरि हिन जे इताअत में रहियो त न फसाद थींदो, न क़त्लो गारतगिरी थींदी। हाणे आदम अलैहिस्सलाम खां वठी ख़ातम ताईं कंहिं मुस्लमान जो कोई इख़्तिलाफ़ न आहे त इहो सरदार, इहो मौला केरु आहे। हर दौर जो नबी, आदम खां वठी ख़ातम ताईं हर दौर जो नबी उहो मौला आहे, उहो सरदार आहे, उहो हाकिम आहे, उहो आका आहे। इख़्तिलाफ़ हितां खां थो पैदा थिए त छा नबी अकरम खां पोइ बि इहो ई अलाह जो निज़ाम हलंदो या ॿियो को निज़ाम थींदो? छा ख़ातमन नबीयीन खां पोइ हाणे अलाह ताला माण्हुनि जे ई हवाले करे छॾींदो त ही अथव दुनिया ऐं ही तव्हां पाण ॼाणो, पंहिंजो कमु ॼाणो? या ईअं न थींदो? ख़ातमन नबीयीन खां पोइ बि ज़रूरत है त इंसानियत जो कंट्रोल शरई ऐं कानूनी लिहाज़ खां अलाह वटि रहे ऐं अलाह ई हर दौर में पूरी इंसानियत जो हिकु हुकुमरान मोकिलींदो रहे ताकि दुनिया में अदल क़ाइम रहे, ज़ुल्म न थिए। कीअं थींदो? ॿिन्ही मां कीअं थींदो? हिकिड़ा माण्हू चवनि था त न बसि ख़ातमन नबीयीन ताईं अलाह जो कंट्रोल, उन खां पोइ असांजो कंट्रोल। ख़ातमन नबीयीन ताईं अलाह जो कंट्रोल, अलाह हुकुमरान मुक़ररु कंदो। पर जॾहिं इहो ख़ातमन नबीयीन हलियो वञे, हाणे ज़रूरत न आहे अलाह जे कंट्रोल जी। हाणे असां पाण वेठा आहियूं, असां पाण कंदासीं। जिन इहो नज़रियो रखियो त असां पाण कंदासीं, जंहिंखे ख़िलाफ़त राशिदा, सभिनी खां भली 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 ख़िलाफ़त राशिदा चवनि था, उहो तजुर्बो बि 25 सालनि में फेल थी वियो। उहो तजुर्बो जिन चयो त असांजे तरफ़ां, उहो तजुर्बो 25 सालनि में ख़तम थी वियो ऐं 25 सालनि खां अॼु ताईं दुनिया साॻी खूनरेज़ी ऐं फसाद जे नज़र में मालूम थियो त इहो नज़रियो सही नज़रियो न आहे। सही नज़रियो छा आहे? उन सही नज़रिये जो नालो गदीर आहे। उन सही नज़रिये जो नालो गदीर आहे त जीअं आदम खां ख़ातम ताईं कंट्रोल अल्लाह जे हथ में रहंदो, ख़ातम खां ख़ातमन नबीयीन खां ख़ातमल वसीयीन महदीअ ताईं कंट्रोल बि अल्लाह जो रहंदो। तॾहिं वञी अमन व अमान थींदो। इहो ऐलान त ख़ातमन नबीयीन खां पोइ ख़ातमल वसीयीन महदीअ ताईं बि कंट्रोल अल्लाह जो रहंदो, इन जो नालो आहे गदीर। इन जो नालो आहे गदीर। हाणे ज़रा गौर फरमायो, पंहिंजे जेका मुल्क जो मिसाल वठो। जीअं जीअं सियासत मटिजंदी आहे त सॼो दुनिया मटिजी थी वञे, मुल्क ई मटिजी थो वञे, हालात ई मटिजी था वञनि, सूरत हाल ई तब्दील थी वञे। हुकुमरान भलो अची वञे, सियासत भली थी वञे, मुल्क भलो थी थो वञे। सियासत ख़राब थी वञे, जीअं हाणे थी वियो हलियो, मुल्क ख़राब थी थो वञे। एसि ताईं जो तालीम जो निज़ाम बि सियासत जे कंट्रोल में, अदालत जो निज़ाम बि सियासत जे कंट्रोल में, इक़्तिसादियात जो निज़ाम बि, सॼो मुआशरो कंहिंजे कंट्रोल में आहे? सियासत भली त मुआशरो भलो, सियासत ख़राब त मुआशरो ख़राब। हाणे इहा सियासत कंहिंजे कंट्रोल में हुजे जो भली थिए? क़ुरान मजीद चए थो बेयदिल ख़ैर, ख़ैर सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जे हथ में आहे, ॿिए कंहिंजे हथ में ख़ैर न आहे। शर्त आहे ख़ैर सिर्फ़ अल्लाह जे हथ में आहे। इहा सियासत जेसि ताईं अल्लाह जे हथ में न हूंदी त फसाद ऐं खूनरेज़ी हूंदी,
पर अल्लाह जे हथ में अची वई त ख़ैर ई ख़ैर थी वेंदो दुनिया में। इन ख़ैर जे ऐलान जो नालो आहे गदीर। इन ख़ैर जे ऐलान जो नालो आहे गदीर। थोड़ो मुख़्तसर तारीफ़ चवां जे ख़िदमत में, पोइ तव्हांखे किताबी दुनिया में वठी वेंदुसि। किताबी दुनिया में ईअं न वठी वेंदुसि तव्हां बोर थियो, छो त किताब असांखे उहे बोर कंदा आहिनि। असांजे मुआशरे में आहे घणा त माण्हू अहिड़ा आहिनि जेके राति जो निंड न ईंदी आहे त थोरो किताब खोलींदा आहिनि। ईअं तव्हांखे किताबी दुनिया में न वठी वेंदुसि। किताबी दुनिया में अहिड़े नमूने सां वठी वेंदुसि जो किताब तव्हांखे बेदार करे सुम्हारे न। उन खां पोइ ख़ुतबे जे हवाले सां 8 हिजरीअ में मको फतह थियो। 8 हिजरी माना छा? हिजरत खे 8 साल गुज़रिया, मको फतह थियो। रमज़ानुल मुबारक में, माह मुबारक रमज़ान। अञा मको मस फतह थियो, थोरा ॾींहं पाण मके में रहिया त ख़बर पई त हवाज़न जो कबीलो दुश्मनी लाइ तयारु आहे, हमले लाइ आमादा आहे। पाण जंग हुनैन ते हलिया विया। उतां खां जो मोटिया मदीने त हाणे ज़िलहज जो महीनो वियो। इहो ज़िलहज जे महीने में हज न पियो थी सघे। 8 हिजरीअ जो हज गुज़री वियो। 9 हिजरी आई, हज फर्ज़ थियो। हज फर्ज़ थियो आहे 9 हिजरीअ में, हज फर्ज़ थियो। लेकिन रसूल अकरम खे वरी जंग तबूक ते वञणो पियो। 9 हिजरीअ में वापसि मोटिया त वक़्तु न रहियो तयारीअ जो, पर हज फर्ज़ थी चुको आहे। हाणे छा थिए? मां मुख़्तसिर थो कयां, ड्रिघा मिसाल आहे। जेके ड्रिघा किसा ॿुधाईंदुसि त जेको आहे उहो तव्हां बोर थी वेंदो। रसूल अकरम जन अमीरुल मोमिनीन खे मोकिलियो त वञी हज अकबर जे ॾींहुं इन हज जी इमामत बि कर ऐं मुशरिकीन खां बेज़ारीअ जो ऐलान बि कर। 9 हिजरीअ जो हज अलीअ जी इमामत में थियो आहे। 9 हिजरी पहिरियों हज फर्ज़ थियण खां पोइ अलीअ जी इमामत में थियो आहे। हाणे अचे थी 10 हिजरी, रसूल अकरम जी ज़िंदगी जा आख़िरी लम्हा आहिनि। 11 हिजरीअ में अहले सुन्नत जे मुताबिक़ रबीउल अव्वल में रसूल अकरम जी वफ़ात आहे। असांजी त अञा अॻु में सफ़र में वफ़ात आहे। 10 हिजरीअ में हज फर्ज़ थियो। 9 हिजरीअ में हज फर्ज़ थियो। रसूल अकरम 10 हिजरीअ में तयारी था कनि। पहिरियों दफ़ो नबी वञनि था हज ते। पहिरियों दफ़ो हज फर्ज़ थियण खां पोइ पहिरियों दफ़ो सॼे इस्लामी मुल्क में ऐलान थियो नबी हज ते थो वञे। ऐं पाण ऐलान करायो नबी अकरम ताकी अचनि ऐं ॾिसनि त हज छा थींदो आहे। सिर्फ़ मदीने खां आस पास जे क़बीलनि मां 70,000 मुस्लमान तयार थिया। रसूल अकरम जन निकिता ज़िलक़द जे महीने में। एतिरा 70,000 मुस्लमान, 70,000 तादाद थो थिए। कंहिंखे सवारी आहे, कंहिंखे सवारी न आहे, के पैदल। इहो मेलनि में ड्रिघो काफ़िलो मदीने खां जो निकिरे थो। मेलनि में, अगरि हेलीकॉप्टर जे दौर में मेलनि में ड्रिघो काफ़िलो पियो थो वञे। शिकायत कई माण्हुनि जेके पैदल हुया, या रसूलल्लाह असां हली नथा सघूं, असां हली नथा सघूं, असां कदम नथा कजनि, असांखो पेर नथा कजनि। रसूल अकरम टेक्निकली इरशाद फरमायो त हाणे हीअं कयो जो सभु माण्हू कदम सां कदम मिलाए हलनि, जीअं फ़ौज मार्च कंदी आहे। कदम सां कदम मिलाए हलनि। इहो कदम सां कदम मिलाए जो हलणु शुरू कया, मार्च करणु शुरू कयो त सभिनी लाइ हलणु आसान थी वियो। ये मार्च पास्ट जेके हाणे तव्हां ॾिसो था फ़ौज में, इन्हनि जी ईजाद नबी अकरम जी कयल आहे। कदम सां कदम मिलाए हलो। रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे मोकिलियो यमन कुझु कमनि जे हवाले सां।
हिकिड़ो त जेको मोबाइल में तय थियो त ईसाई ही कुझु ॾींदा साल में, उहो वठण जे लाइ, ॿियो कुझु ज़कात वसूल करण जे लाइ। अली अलैहिस्सलाम खे रसूल अकरम ख़तरो थियो त मां मके अचां थो, तव्हां बि मके अचो, ॿियो कुझु न आहे लिखियल। अली अलैहिस्सलाम जल्दी यमन मां रवाना थिया। जॾहिं उन मौक़े ते आया जिते एहराम ॿधणो आहे, त हाणे अली अलैहिस्सलाम खे ख़बर न आहे ज़ाहिरन त रसूल अकरम कहिड़े हज जो एहराम ॿधो आहे। मोला खे ख़बर न आहे कहिड़े हज जो एहराम ॿधो आहे। ख़बर आहे मोला नियत छा कई? मोला नियत छा कई? मोला नियत कई, या अल्लाह मां ही एहराम उन ई नियत सां ॿधां थो जंहिं नियत सां मुंहिंजे नबी मुहम्मद ॿधो आहे। तव्हां ॾिसो, अमलनि में हम आहंगी सिर्फ़ न आहे, नियतुनि में हम आहंगी आहे। निकिता, मदीने में मुलाक़ात थी, रसूल अकरम पुछो, या अली कहिड़े नियत सां हज जो एहराम ॿधो थी? या रसूलल्लाह जंहिं नियत सां तव्हां ॿधो मां बि उहा ई नियत कई आहे। या अली क़ुर्बानी घणी आंदी थी? साईं मां 34 ऊठ आंदा आहिनि। रसूल अकरम फरमायो ॾाढो भलो आहे, मां 66 आंदा आहिनि, 34 66 मिलायो 100 थी विया हलिया। तूं जीअं मुंहिंजी हाणे क़ुर्बानी बि गॾु थींदी, तूं जीअं मुंहिंजी क़ुर्बानी बि गॾु थींदी। ज़िलहज जो महीनो थियो, 9 ज़िलहज, अरफात में रसूल अकरम ते हुकुम नाज़िल थियो, या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिन रब्बिक। जेको तुंहिंजे रब जे तरफ़ां तो ते नाज़िल थियो आहे ॿुधाए। इहो हुकुम न आहे त किथे ॿुधाए, कॾहिं ॿुधाए, ॿुधाए। रसूल अकरम जिब्रील खे चयो, जिब्रील अल्लाह ताला वटि वञ ऐं उनखे वञी चओ त मूंखे ख़तरो आहे, थी सघे थो त जंहिं महफ़िल में मां इहो ऐलान कयां उहो महफ़िल ई के माण्हू फिटाए छॾनि। मूंखे ख़ौफ़ आहे, मूं सां गॾु मुनाफ़िक़ आहिनि, ख़ौफ़ आहे मूंखे, थी सघे थो त इहा महफ़िल ई फिटाए छॾनि। रसूल अकरम जो इहो ख़ौफ़ ऐं ख़तरो अजायो न हुयो। तव्हां ॾिसो, आख़िरी ज़िंदगीअ ताईं रसूल अकरम चवंदा काग़ज़ कलम आणियो, महफ़िल फिटी या न? महफ़िल फिटी। रसूल अकरम चवंदा अल्लाह ताला वटां मूंखे ज़मानत आणे ॾियो। 9 ज़िलहज गुज़री, रसूल अकरम पहुता 10 जे ॾींहुं मिना में। वरी आयत नाज़िल थी, या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिन रब्बिक व इन लम तफ़अल फमा बल्लगत रिसालतहु। आयत जो ॿियो हिस्सो नाज़िल थियो। पहिरियों इन लम तफ़अल फमा बल्लग, इहो अरफात में नाज़िल न थियो। अरफात में सिर्फ़ इहो नाज़िल थियो, या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिन रब्बिक। बस जेको रब जे तरफ़ां नाज़िल थो थी ॿुधाए। हाणे हिते अची वरी ॿुधाए थो वञे त जेकॾहिं इहो न कई त पोइ दीन न बचंदी। रसूल अकरम वरी जिब्रील खे चयो, जिब्रील मां अल्लाह खां तहफ़ुज़ जी ज़मानत घुरी आहे, उहो तहफ़ुज़ मिले त मां ऐलान कयां, न त मां इहो ऐलान नथो करे सघां, महफ़िल फिटी वेंदी हली। हज ख़तमु थियो, रसूल अकरम वापसि मोटनि था, अचनि था गदीर। ऐं हाणे थी आयत या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिन रब्बिक व इन लम तफ़अल फमा बल्लगत रिसालतहु। अॻियो हिसो नाज़िल थियो, वल्लाहु यअसिमुक मिनन नास, अल्लाह तोखे माण्हुनि जे शर खां बचाईंदो। हाणे ज़मानत अची वई, हाणे ज़मानत अची वई, महफ़िल खां फिटण जी ज़मानत जॾहिं अची वई, रसूल अकरम फरमायो त हाणे हिते ई लही पओ। पोइ हिते हिन इंतज़ारु कयो, अॻिते विया आहिनि, वापसि घुरायो, हे ॿॿड़नि जे वण जे हेठां थोरो जेको आहे उहो सफ़ाई कयो, मुंहिंजो ख़ैमो लॻायो, नमाज़ पढ़ी, नमाज़ पढ़ण खां पोइ जेको आहे जीअं मां ॿुधो त मेंबर ठहियो, मेंबर ते पाण बीठा, बीहणो पोइ पाण फरमायो जेके जेके कंहिं वणनि जे छांव में बीठा आहिनि ॿाहिरि निकिरी अचनि छांव मां। वणनि जे छांव मां ॿाहिरि निकिरी, उस में बीहो।
छो? छाजे लाइ? इन करे त जेका शइ न आसानीअ सां मिले उहा यादि न रहंदी आहे, जेका ॾुखियाईअ सां मिले उहा यादि बीहंदी आहे। तव्हां निकिरो पंहिंजे घर मां, बस स्टॉप ते बीठो, अञा वियो ई मस त बस मिली वई, उहो यादि ई कोन हूंदो किसो। पर जॾहिं तव्हां वञो, कलाक ॾेढ उस में इंतज़ार में बीहो, पोइ बस मिले त सॼी ज़िंदगी यादि हूंदी। रसूल अकरम फरमायो, वणनि जे छांव मां निकिरी अचो ताकी तव्हांखे ही ॻाल्हि विसरी न वञे, यादि रहे। हाणे रसूल अकरम जन ख़ुतबो बयानु करणु शुरू कयो। अर्ज़ु कंदुसि ख़ुतबे जा कुझु हिसा। अलाह जी हमद बयानु कई, अलाह जो ही फरमान बयानु कयो, या अय्युहर रसूल बल्लिग। पाण खां पोइ अली ऐं अलीअ जे औलाद मां ईंदड़ 12 ई इमामनि जे इमामत जो ऐलान कयो। हिकु इमाम जी न आहे, मां जे ख़िदमत में जुमला पढ़ंदुसि। 12 इमामनि जे इमामत जो ऐलान फरमायो। चौथे हिस्से में रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे सॾियो ऐं हथ बुलंद करे फरमायो अलीअ जो हीअं त ही अथव उहो। पहिरियों सिर्फ़ु हथ ॾेखारियो, कुझु जुमला फरमाया। उन खां पोइ अॻे हिस्से में रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे ॿिन्ही बाज़ुनि खां वठी बुलंद फरमायो ऐं पोइ वरी कुझु जुमला फरमायो। इहो जॾहिं मन कुंत मौला हो फहाज़ा अली मौला चई रसूल अकरम जन अली अलैहिस्सलाम खे हेठि रखियो त नबी अकरम ते वही जा आसार शुरू थिया, वही नाज़िल थियण जा। पाण मिंबर ते बीठे बीठे वेही रहिया। वेहण खां पोइ वही ख़तम थियो, उथी बीठा। पाण फरमायो हाणे हाणे आयत नाज़िल थी आहे, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम। उन पाण ख़ुतबो इरशाद फरमायो, हिसा अर्ज़ कंदुसि। आख़िर में पाण फरमाइनि था हाणे सभिनी जी ज़िम्मेदारी आहे त हिन अलीअ जी इताअत कयो ऐं उनजी निशानी आहे त वञो सभु हिन खे अमीरुल मुमिनीन चई सलाम चयो, वञो हिन खे मुबारकबाद अर्ज़ कयो, हिन जी बेअत कयो, हिन जी बेअत कयो। बीठे बीठे रसूल अकरम जन मिंबर ते अली अलैहिस्सलाम खे पग बधराई। बीठे बीठे सभिनी जे साम्हूं पग बधराई। जलसो ख़तम थियो। रसूल अकरम जो शाइर उथी बीठो, या रसूलल्लाह अगर इजाज़त ॾियो त मां कुझु कसीदो चवां। रसूल अकरम चयो, कुल बेबरकतिल्लाह, अल्लाह जी बरकत सां चओ। इन ई गदीर जे इन मेंबर ते हुन कसीदो पढ़ियो। महफ़िल ख़तम थी। अली अलैहिस्सलाम जो ख़ैमो लॻो, हर को अचे थो मुबारकबाद ॾियण लाइ। 3 ॾींहंनि ताईं नबी अकरम मौजूद रहिया गदीर में। 3 ॾींहंनि ताईं माण्हुनि अची अस्सलामु अलैक या अमीरुल मुमिनीन चई सलाम कयो, मुबारकबाद ॾिनी। 3 ॾींहंनि खां पोइ जंहिंमें मर्द बि आया, ख़वातीन बि आया, रसूल अकरम हलण जो ऐलान कयो। मदीने पहुता। मदीने पहुता हिकिड़ो ॿियो माण्हू आयो, या रसूलल्लाह तव्हां ख़बर पई आहे त गदीर ते वरी पंहिंजे सौट खे ठाहे आया हो। पंहिंजे तरफ़ां ठाहियो अथव, अलाह जे तरफ़ां ठाहियो अथव? रसूल अकरम फरमायो, मां पंहिंजे तरफ़ां न आहे ठाहियो, अलाह जे तरफ़ां ठाहियो आहे। हाणे हिनखे अली क़बूल न आहे, अली क़बूल न अथसि। ॿाहिरि निकिरे थो, या अलाह जेकॾहिं न इहो तो ठाहियो आहे, नथो खपे मूंखे, पोइ भले मूं ते पथर नाज़िल कर। अञा पंहिंजे सवारी ताईं न पहुतो जो पथर नाज़िल थियुसि। हेठां निकिरी वियुसि हलियो ऐं आयत नाज़िल थी, सअल साइलिन बिअज़ाबिन वाक़ि। साइल अहिड़ो अज़ाब घुरियो जो हर हाल में थियणो हुयो त। सूरह मआरिज। गदीर 2 आयतुनि ते मुश्तमिल न आहे, गदीर 3 आयतुनि ते मुश्तमिल।
टे आयतूं इहे। हाणे एतिराज़ थींदो आहे बाबा इहो पहिरियों त थींदो त मञींदा ई कोन, बाबा इहो गदीर किथे थियो आहे, असां त ॿुधो ई कोन, मौलविन असांखे ॿुधायो ई कोन, किथे आहे गदीर, किथे थियो गदीर इहो, असांखे त मौलविन कॾहिं ॿुधायो कोन, इहे तव्हां त नई ॻाल्हि था कयो, इहो थियो बि आहे अलाए कोन थियो आहे। पहिरियों सुवाल हितां शुरू थींदो। पोइ वरी जॾहिं ॿुधाईंदासीं बाबा हिते 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 अर्ज़ु कंदुसि तव्हांजे ख़िदमत में, पोइ चवंदा हा साईं इहो थियो त आहे, पर इहा हदीस सही हदीस कोन्हे, हदीस आहे पर सही हदीस कोन्हे। वरी जॾहिं ॾेखारियूं बाबा तव्हांजे ई आलमनि, हेतिरनि सारनि आलमनि चयो आहे त इहा हदीस सही आहे, पोइ ॿियो था हा साईं हदीस त सही आहे, पर जेका माना तव्हां कढो था इहा माना न आहे। बाबा पोइ माना छा आहे? मन कुंत मौला हो फहाज़ा अली मौला, जंहिं जंहिंजो मां दोस्त आहियां उनजो अली दोस्त आहे। मौला माना दोस्त। हाणे असां मां मौला माना दोस्त ते न ॻाल्हाईंदुसि त तव्हांखे ख़ुतबो अर्ज़ु कंदुसि, पाण ई सम्झिजो त इन ख़ुतबे मां मुराद छा आहे। पोइ आहे ई कान गदीर, गदीर आहे ई कोन बाबा, थी कोन्हे। ज़ाहिरा तारीख़ जो वाक़ियो आहे, कुझु तारीख़ वारनि लिखियो हूंदो, कहिड़नि तारीख़ वारनि लिखियो आहे, नाला खणंदुसि सिर्फ़ु, हदीस आहे कंहिं न कंहिं हदीस वारनि लिखियो हूंदो, उहो कहिड़नि हदीसनि जी किताब, अहले सुन्नत, शिया न, सिर्फ़ु अहले सुन्नत, कहिड़नि कहिड़नि हदीस वारनि लिखियो भला बाबा, भला आयत जे तफ़सीर में आहे, कहिड़नि कहिड़नि मुफ़सरनि हिनखे लिखियो, भला हिन मां ही बहस थो थिए त अली मौला आका, इन जो मतिलबु आहे अक़ीदे जो मसइलो आहे, कहिड़नि कहिड़नि अक़ीदनि जे माहिरनि इन हदीस खे लिखियो आहे। भला मौला जी माना में जो फ़र्क़ु आहे त हिते लुगत दान अरबी जा उन्हनि बि त कुझु माना कई हूंदी, कहिड़े कहिड़नि लुगत वारनि इहा हदीस लिखी आहे, कहिड़नि कहिड़नि लुगत वारनि इहा हदीस लिखी आहे। हाणे शुरू कयूं था त सभ खां पहिरियों कहिड़नि कहिड़नि तारीख़ वारनि हिनखे लिखियो आहे, ऐं सिर्फ़ु अर्ज़ु कंदुसि अहले सुन्नत, शिया न, हिकिड़ो बि नालो शिया अर्ज़ु न कंदुसि। 24 तारीख़ दाननि खां वधीक इनखे तारीख़ वारनि लिखियो आहे। सभ खां पहिरीं बलाज़री लिखियो आहे अंसाबुल अशराफ में, इब्न कुतैबा लिखियो आहे अल मआरिफ इमामत व सियासत में, तबरी लिखियो आहे मुफ़रद में, इब्न ज़ौलाक लेसी मिस्री लिखियो आहे तारीख़ बगदाद में, ख़तीब बगदाद लिखियो आहे तारीख़ बगदाद में, इब्न अब्द बिर लिखियो आहे इस्तिआब में, शहरस्तानी लिखियो आहे मिलल ऐं नहल में, इब्न असाकिर लिखियो आहे तारीख़ दिमिश्क में, याकूत हुमवी लिखियो आहे मोजम अदबा में, इब्न असीर लिखियो आहे उसदुल गाबा में, इब्न अबुल हदीद मुअतज़िली लिखियो आहे शरह नहजुल बलागा में, इब्न खलकान लिखियो आहे वफ़ियातुल आयान में, याफ़ई लिखियो आहे मिरआतुल जिनान में, इब्न शेख बलवी लिखियो आहे अलिफ बा में, इब्न कसीर शामी लिखियो आहे बिदाया निहाया में, इब्न खलदून लिखियो आहे अपनी तारीख़ खलदून में, शमसुद्दीन ज़हबी लिखियो आहे तज़किरतुल हुफ़ाज़ में, नुवेरी लिखियो आहे निहायतुल अरब में, इब्न हजर अस्कलानी लिखियो आहे इसाबा में, तहज़ीब तहज़ीब में, इब्न सब्बाग मालिकी लिखियो आहे फुसूलुल मुहम्मा में, मुकरेज़ी लिखियो आहे ख़तत मुकरेज़िया में, जलालुद्दीन सियूती लिखियो आहे पंहिंजनि केतिरनि किताबनि में, 23 कुर्बानी दिमिश्की लिखियो आहे सीरत अख़बारुद्दौल में, 24 नूरुद्दीन हलबी लिखियो आहे सीरे हलबिया में। घणा थियो तारीख़? 24 तारीख़ूं, तारीख़ूं सिर्फ़ु तारीख़ूं। हाणे तव्हांखे ॿुधायां थो त कहिड़नि कहिड़नि मुहद्दिसनि हिनखे लिखियो आहे। हदीस हदीस आहे त कुझु मुहद्दिसनि लिखियो हूंदो। सभ खां पहिरियों जंहिं लिखियो आहे उहो सहीह मुस्लिम जो लिखण वारो इमाम मुस्लिम आहे। गदीर जो ज़िक्र कयो अथई मनाक़िब अलीअ में, गदीर जो ज़िक्र चए थो रसूल करम बीठा गदीर ख़ुम जे मक़ाम ते ख़ुतबो ॾिनऊं, उहो ख़ुतबो नथो बयानु करे, उन में सिर्फ़ु हदीस सकलैन बयानु थो करे।
हदीस सकलैन बयान थो करे पर गदीर जो जिक्र करे थो। इन जो मतिलबु आहे त सही मुस्लिम में इतां खां बुखारीअ खां सवाइ सही मुस्लिम में इतां खां हदीसुनि जे किताब शुरू थो थिए। हाणे सही मुस्लिम मां जिक्र न थो कयां, तव्हांखे 27 हदीस जा किताब थो ॿुधायां। 27 हिकिड़ो बि शिया न आहे, सभु सुन्नी। हंबलिन जे इमाम अहमद बिन हंबल अल मुस्नद में लिखियो आहे, इब्न माजा पंहिंजे सुनन में लिखियो आहे, तिरमिज़ी पंहिंजे तिरमिज़ी शरीफ़ में लिखियो आहे, नसाई इमाम खसाइस अली में लिखियो आहे, अबू यअली मौसली पंहिंजे मुस्नद में लिखियो आहे, अल बगवी पंहिंजे सुनन में लिखियो आहे, दौलाबी अल कुनावल अलकाब में लिखियो आहे, तहावी मुश्किलुल आसार में लिखियो आहे, इमाम हाकिम मुस्तदरक अल सहीहैन में लिखियो आहे, इब्न मगाज़ली शाफ़ई अल मनाक़िब में लिखियो आहे, इब्न मुंदा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजे मुख़्तलिफ़ किताबनि में लिखियो आहे, ख़तीब ख़ारज़मी पंहिंजे किताब अल मनाक़िब ऐं मक़्तल इमाम सिब्त में लिखियो आहे, गंजी शाफ़ई किफ़ायत तालिब में लिखियो आहे, मुहिब तबरी रियाज़ुन नज़र ऐं ज़ख़ाइर उक़बा में लिखियो आहे, हुमवैनी शाफ़ई फ़राइद सिमतैन में लिखियो आहे, हैसमी मजमउ ज़वाइद में लिखियो आहे, ज़हबी तलख़ीस में लिखियो आहे, जज़री असनीउल मतालिब में लिखियो आहे, अबू अब्बास कुस्तलानी मवाहिबे लदुनिया में लिखियो आहे, मुत्तक़ी हिंदी कंजुल उम्माल में लिखियो आहे, हरवी कारी मिरकात शरह मिशकात में लिखियो आहे, ताजुद्दीन मनावी कुनूजुल हक़ाइक़ में लिखियो आहे, शेखानी क़ादरी सिरातुस सवी में लिखियो आहे, बाकसीर मक्की वसीलतुल मआल फी मनाक़िब आल में लिखियो आहे, अबू अब्दुल्ला ज़रक़ानी शरह मवाहिब में लिखियो आहे, इब्न हमज़ा दिमिश्की किताबुल अल बयान में लिखियो आहे। घणा थिया? 27 मुहद्दिस, 24 तारीख़दान, 27 मुहद्दिस। अच्छा हाणे अचो बाबा, इहा आयत नाज़िल थी किन त मुफ़स्सिरनि लिखियो हूंदो? उहे मुफ़स्सिर कहिड़ा आहिनि? अहले सुन्नत जा, शिया न, अहले सुन्नत जा। मां यारहनि जा नाला थो खणां। तबरीअ पंहिंजे तफ़सीर तबरीअ में लिखियो आहे, सालबी पंहिंजे तफ़सीर सालबीअ में लिखियो आहे, वाहिदी असबाबुन नुज़ूल में लिखियो आहे, कुर्तुबी पंहिंजे तफ़सीर कुर्तुबी में लिखियो आहे, अबू मसऊद पंहिंजे तफ़सीर अबू मसऊद में लिखियो आहे, फ़ख्र राज़ी पंहिंजे तफ़सीर कबीर में लिखियो आहे, इब्न कसीर पंहिंजे तफ़सीर कसीर में लिखियो आहे, नेशापुरी पंहिंजे तफ़सीर नेशापुरी में लिखियो आहे, जलालुद्दीन सुयूती दुर्र मंसूर में लिखियो आहे, ख़तीब शिरबियानी पंहिंजे तफ़सीर शिरबियानी में लिखियो आहे, ऐं 11 आलूसी बगदादी रूहुल मआनी में लिखियो आहे। 11 मुफ़स्सिर, 27 मुहद्दिस, 24 तारीख़दान। हाणे चवंदा ही मुतकल्लिमन जो मसलो आहे, बाबा अक़ीद जो मसलो आहे। अहले सुन्नत जे कहिड़नि अक़ीदनि जे माहिरनि इन हदीस खे बयान कयो आहे? अहले सुन्नत जे अक़ीदनि जे माहिरनि, अहले सुन्नत जे अक़ीदनि जे माहिरनि। मां उन्हनि जा बि 11 नाला थो खणां। काज़ी अबू बकर बाक़लानी अत-तमहीद में लिखियो आहे, काज़ी अब्दुर्रहमान ईजी अल मवाक़िफ़ में लिखियो आहे, सैयद शरीफ जुरजानी शरह मवाक़िफ़ में लिखियो आहे, बेज़ाली तवालिउल अनवार में लिखियो आहे, शम्सुद्दीन असबानी मतालिउल अंज़ार में लिखियो आहे, तफ्ताज़ानी शरह मकासिद में लिखियो आहे, कूशजी पंहिंजे शरह तजरीद में लिखियो आहे। उन खां पोइ 8 काज़ी नजम मोहम्मद शाफ़ई बदीउल मआनी में लिखियो आहे, जलालुद्दीन सुयूती पंहिंजे अल अरबईन में लिखियो आहे, मुफ्ती शाम हामिद बिन अली अस्सलात अल फाखरा में लिखियो आहे, आलूसी बगदादी नसरुल आलिया में लिखियो आहे। 11 अक़ीदनि जा माहिर, 11 अक़ीदनि जा माहिर। हाणे ही मामलो लुगत जो मामलो बा, अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ मौला, इन जी माना छा आहे? ज़ाहिर आहे के न के त लुगत जे माहिरनि बि हिनखे लिखियो हूंदो। उन जा सिर्फ़ 5 नाला खणां थो। इब्न दरीद जमहरा में लिखियो आहे, इब्न असीर अन-निहाया में लिखियो आहे, हुमवी बुजुल बुलदान में लिखियो आहे, ज़ुबैदी हनफी ताजुल उरूस में लिखियो आहे, पंजो नबहानी अल मजमूअतुन नबहानिया में लिखियो आहे।
हाणे गदीर थियो या न थियो? अगर हाणे भी गदीर न थियो तो पोइ कुछ भी न थियो। अगर एतरन तारीख दानन 24 तारीख दान बयान कन, 27 मुहद्दिस बयान कन, 11 मुफस्सिर बयान कन, 11 अकीदन जा माहिर बयान कन, 5 लुगत जा माहिर बयान कन, पोइ बि इहो वाक़ियो थियो ई न आहे तो पोइ को बि शइ थी ई न आहे। बाबा तारीख़ सभु वेड़े रखी छॾियो पाण वटि। अच्छा, हाणे अञा तफ़सील। बाबा आयत नाज़िल थी, या अय्युह रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिन रब्बिक। इहा आयत कंहिं कंहिं अहले सुन्नत मां बयान कई आहे त गदीर में नाज़िल थी आहे। कंहिं कंहिं चयो आहे त इहा आयत गदीर में नाज़िल थी आहे, छो त ॿियनि वरी ॿिए जाइ ते बयान कयो आहे। कहिड़नि कहिड़नि अहले सुन्नत जे माण्हुनि चयो आहे त इहा आयत या अय्युह रसूल बल्लिग गदीर में नाज़िल थी आहे। मूं वटि उन्हनि जा घटि में घटि 30 नाला आहिनि। मां वांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो, तबरीअ पंहिंजे किताब अल विलाया में लिखियो आहे। हुन इन मौज़ूअ ते किताब ई अलहदा लिखियो आहे। गदीर ते किताब ई अलहदा लिखियो आहे। हिंज़ली राज़ी लिखियो आहे, महामली किताब अमालिया में लिखियो आहे। हाफ़िज़ शिराज़ी मा नुज़िल मिनल क़ुरान फ़ी अमीरुल मोमिनीन में लिखियो आहे। इब्न मरदवे पंहिंजे हदीस जे किताब में लिखियो आहे। सअलबी नेशापुरी अल कश्फ वल बयान में लिखियो आहे। अबू नुअयम इस्फ़हानी मा नुज़िल मिनल क़ुरान फ़ी अली में लिखियो आहे। वाहिद नेशापुरी असबाबुन नुज़ूल में लिखियो आहे। अबू सईद सजिस्तानी अल विलाया में लिखियो आहे। इमाम हाकिम हस्कानी शवाहिद तंज़ील में लिखियो आहे। इब्न असाकिर शाफ़ी दुर मंसूर में उनजो हवालो फ़तह क़दीर में आहे। नतनज़ी अज़ खसाइस अलविया में लिखियो आहे। फ़ख्रुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में लिखियो आहे। नुसैबी शाबई पंहिंजे किताब में लिखियो आहे। मौसली हंबली तज़किरतुल हफ़ाज़ में उनजो हवालो आहे। इसहाक़ हुमवैनी फ़राइद सिमतैन में लिखियो आहे। सैयद अली हमदानी मवदतुल क़ुरबा में लिखियो आहे। इब्न हैनफ़ी जेका आहे बुखारी जी शरह है उम्दतुल क़ारी में लिखियो आहे। इब्न सब्बाग़ मालिकी फ़ुसूल मुहम्मा में लिखियो आहे। निज़ामुद्दीन शेख जेको आहे नेशापरी अस्साइर दायर में लिखियो आहे। कमालुद्दीन मुबैदी शरह दीवान अमीरुल मोमिनीन में लिखियो आहे। जलालुद्दीन सुयूती दुर्र मंसूर में लिखियो आहे। अब्दुल वहाब बुखारी पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे। सैयद जमाअतुल शिराज़ी अरबईन में लिखियो आहे। 5 मोहम्मद महबूब आलम तफ़सीर शाही में लिखियो आहे। काज़ी शौकानी पंहिंजे तफ़सीर फ़तुल क़दीर में लिखियो आहे। आलूसी बगदादी पंहिंजे तफ़सीर रूहुल मानी में लिखियो आहे। मोहम्मद बदख्शानी मिफ्ताहुल निजात में लिखियो आहे। 29 कुंदूज़ी हनफी यनाबीउल मवद्दत में लिखियो आहे। 30 शेख मोहम्मद मिस्री पंहिंजी तफ़सीर अल मिनार में लिखियो आहे। गदीर में नाज़िल थी या न इन या इन्हनि 30 खे ई कूड़ो करार ॾियो। हीअ आयत गदीर में नाज़िल थी आहे। वरी आयत नाज़िल थी, हाणे अर्ज़ कयुमि अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, इहा बि गदीर में नाज़िल थी आहे। कहिड़नि कहिड़नि अहले सुन्नत जा आलमनि चयो आहे त इहा गदीर में नाज़िल थी आहे। कहिड़नि कहिड़नि अहले सुन्नत जे आलमनि चयो त इहा आयत गदीर में नाज़िल थी आहे। मां सिर्फ़ 16 नाला थो खणां। तबरीअ पंहिंजे किताब अल विलाया में, इब्न मरदवे इस्फ़हानी पंहिंजे हदीस जे किताब में, अबू नुअयम इस्फ़हानी मा नुज़िल मिनल क़ुरान में, अबू सईद सजिस्तानी किताब विलाया में, ख़तीब बगदादी तारीख़ बगदाद में, इब्न मगाज़ली शाफ़ई पंहिंजे किताब अल मनाक़िब में, हाकिम हस्कानी मुस्तदरक अल सहीहैन में, इब्न असाकिर शाफ़ई जेको आहे उहो पंहिंजे तफ़सीर इब्न असाकिर में, ख़तीब ख़ारज़मी मनाक़िब में, अबू फ़तह नतनज़ी अल खसाइस अलविया में, 11 अबू हामिद सईदुद्दीन सालिहानी तौज़ीहुद दलाइल में, 12 इब्न जोज़ी पंहिंजे किताब तज़किरतुल ख़ास में, शेखुल इस्लाम हुमवैनी फ़राइद सिमतैन में, इब्न कसीर दिमिश्की पंहिंजे तफ़सीर इब्न कसीर में, जलालुद्दीन सुयूती दुर्र मंसूर में, 16 मिर्ज़ा मोहम्मद बदख्शी मिफ्ताहुल निजात में।
मामा के अर्ज कयो तो मां सिर्फ तव्हांखे किताबनि जो सैर थो करायां, किताबनि जो सैर कयो त सही। गदीर केतिरी फैलियल है, शियनि वटि न अहले सुन्नत वटि केतिरी फैलियल है। अच्छा, उन खां पोइ मुबारकबाद ॾिनी वई। या मुबारकबादी कहिड़नि कहिड़नि लिखी आहे? मां मुबारकबादी जा जुमला न पढ़ंदुसि, वरना तव्हां उन ते हर भरू नारा हणंदो, मुंहिंजो टाइम वेंदो। मुबारकबादी जा जुमला तव्हांखे मालूम आहिनि। पहिरियां उहे सिर्फ़ जिन मजमूई तौर ते लिखियो आहे त मुबारकबाद ॾिनी वई, पोइ वरी उहे हवाला जिन बाक़ायदा अहले सुन्नत जे बुज़ुर्गनि लिखियो त असांजे सभिनी खां वधीक वॾनि बुज़ुर्गनि हज़रत अबू बकर, हज़रत उमर मुबारकबाद ॾिनी आहे, उन्हनि जा हवाला अलहदा ॿुधाईंदुसि। हुनजा जुदा थो ॿुधायां। हाणे जेके मजमूई आहिनि उन्हनि मां अव्हांखे जेको आहे उहो चइनि जा सिर्फ़ हवाला थो ॾियां, जिन चयो त मुबारकबाद ॾिनी वई। अहमद बिन मोहम्मद तबरी मनाक़िब अली में लिखियो, किताब अन नश्र व तय में लिखियो। असांजे हितां जे शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी मिरआतुल मुमिनीन में लिखियो। इब्ने खावन शाह रोज़तुस सफ़ा में लिखियो। 4 किताब जिन चयो त मजमूई, जिन चयो त न असांजे बुज़ुर्गनि मां सभिनी खां वॾनि बुज़ुर्गनि हज़रत अबू बकर, हज़रत उमर, उन्हनि मुबारकबाद ॾिनी आहे। उन्हनि जे हवालनि जा मूं वटि किताब में 60 हवाला आहिनि। 60 हवाला आहिनि। ॿुधो, अहमद बिन हंबल, इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में, अबुल अब्बास शीबानी पंहिंजे किताब में, अबू अली मोसली पंहिंजे अल मुस्नद में, तबरी पंहिंजे तफ़सीर तबरीअ में, इब्ने अहमद बिन उक़दा किताब अल विलाया में, अबू अब्दुल्ला मर्ज़बानी बगदादी पंहिंजे किताब सरक़ातुश शहर में, दार कुतनी पंहिंजे जेको आहे उहो किताब में, इब्ने बत्ता हंज़ली किताब अल इबाना में, बाक़लानी बगदादी अत-तमहीद में, अबू सईद खर्रबूशी नेशापुरी किताब शरफ मुस्तफ़ा में, इब्ने मर्दवे पंहिंजे तफ़सीर में, अबू इसहाक़ सअलबी पंहिंजे तफ़सीर कश्फ वल बयान में, अबू सनान राज़ी रियाज़ुन नज़रा में, अबू बकर बेहकी फसूलुल मुहम्मा में, अबू बकर खतीब बगदादी तारीख़ बगदाद में, इब्ने मगाज़ली शाफ़ई अल मनाक़िब में, अबू मोहम्मद आसमी अल मनाक़िब में, अबू सईद समानी ज़ैनुल फ़ता में, अबू हामिद इमाम गज़ाली सिर्रुल आलमीन में, शहरस्तानी मिलल व नहल में, ख़वारिज़मी पंहिंजे किताब मनाक़िब में, इब्ने जोज़ी हनबली पंहिंजे किताब मनाक़िब में, फ़ख्र राज़ी पंहिंजे तफ़सीर कबीर में, इब्ने असीर अन निहाया में, इब्ने अली नतनेज़ी ख़साइस अलविया में, अबुल हसन शीबानी पंहिंजे किताब में, गंजी शाफ़ई किफ़ायतुत तालिब में, सिब्त इब्ने जोज़ी तज़किरतुल ख़वास में, उमर इब्ने मोहम्मद अला वसीलतुल मुअतबिदीन में, मुहिब्बुद्दीन तबरी रियाज़ुन नज़रा में, शेखुल इस्लाम हुमवैनी फ़राइदुस समतैन में, निज़ामुद्दीन नेशापुरी पंहिंजे किताब में, वलीउद्दीन खतीब मिशकातुल मसाबीह में, जमालुद्दीन ज़रंदी दुर्र सिमतैन में, इब्ने कसीर शामी अल बिदाया निहाया में, मुक़रेज़ी अल ख़तत में, नजमुद्दीन अज़रई शामी बदीउल मआनी में, जलालुद्दीन सुयूती जमउल जवामे में, समऊदी शाफ़ी वफ़ाउल वफ़ा में, कुस्तलानी मवाहिब लदुनिया में, सैयद अब्दुल वहाब हुसैनी पंहिंजे किताब में, इब्ने हजर अस्क़लानी सवाइक़ मुहर्रक़ा में, शहाबुद्दीन हमदानी मवादत अल क़ुरबा में, शेखानी क़ादरी सिरातुस सवी में, मुनादी शाफ़ी फैज़ुल क़दीर में, बाकसीर शाफ़ी वसीलतुल मआल में, ज़रक़ानी मालकी शवाहिब शरह मवाहिब में, हुसामुद्दीन मोहम्मद बायज़ीद मुराफिज और रवाफिज में, मिर्जा बदख्शानी मिफ्ताहुल नजात में, शेख मोहम्मद सदर आलम मारिज उला में, उमरी दहलवी पंहिंजे किताब में, सनआनी रोज़तुन निदिया में, मोहम्मद मुबीन लखनवी वसीलतुन निजात में, वलीउल्लाह शेख वलीउल्लाह जो का मुहद्दिस दहलवी मिरआतुल मोमिनीन में, महबूब आलम तफसीर शाही में 59 अहमद ज़ैनी दहलानी फुतुहात इस्लामिया में, 60 शेख मोहम्मद हबीबुल्लाह किफ़ायतुत तालिब में।
हाणे थोरो जेके चवंदा हा हदीस एतिरा जो बयानु कया हा हदीस त आहे पर सही न आहे, आहे पर सही न आहे। अच्छा हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो त इन हदीस खे केतिरनि सहाबिन रिवायत कयो आहे। इन हदीस खे केतिरनि सहाबिन अहले सुन्नत जे किताबनि मां, शिया न, अहले सुन्नत जे किताबनि में इहा हदीस 109 सहाबा खां रिवायत आहे। मूं वटि टाइम न आहे बचे जो 109 तव्हांखे नाला ॿुधायां। 109 सहाबा ऐं सहाबा जे शागिर्द खे चइबो आहे ताबई, जिन खे वरी सहाबा सेखारियो। 84 ताबईन खां इहा रिवायत नक़ल थियल आहे। घणनि? जो 109 सहाबी, 84 ताबई ऐं अहले सुन्नत जे केतिरनि किताबनि इन खे लिखियो आहे। अहले सुन्नत जे आलमनि मां केतिरनि किताबनि इन खे लिखियो आहे। 360 किताबनि में इहा रिवायत आहे। जेका 109 सहाबी रिवायत कनि उहा सहाबी सही, उहा रिवायत सही न आहे। कुझु त अहिड़ियूं रिवायतूं आहिनि जिन खे हिकिड़े सहाबीअ खां वधीक कंहिं रिवायत ई न कयो आहे। मशहूर मिसाल थो ॾियां तव्हांखे, मशहूर तरीन मशहूर मिसाल। सही बुखारी खणो, इन जो पहिरीं हदीस पढ़ो। पहिरीं हदीस कहिड़ी आहे? इन्नमल आमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते मशहूर आहे या न? घणनि साहिबनि खां आहे? सिर्फ़ हिकिड़े खां। इहा हदीस टोटल अहले सुन्नत जे किताबनि में हिकिड़े सहाबीअ खां आहे। हिकिड़े सहाबीअ खां हुजे त एतिरी अहम बणिजी वञे, ऐं जेका 109 सहाबिन खां हुजे उहा हदीस सही न आहे। सही। अच्छा मां आख़िर में अचां थो। जिन चयो आहे अहले सुन्नत जे आलमनि त इहा हदीस सही आहे, जिन चयो आहे त इहा हदीस सही आहे अहले सुन्नत जे आलमनि, मूं वटि उन्हनि जा 43 हवाला आहिनि। 43 सभु नथो पढ़ा, टाइम न आहे त मूंखे ख़ुतबो वञा पढ़ो। ख़ुतबो बि 18 पेज अथव। मां चंद नाला थो खणा। सभ खां अवल तिरमिज़ी, इमाम तिरमिज़ी पंहिंजे किताब सुनन तिरमिज़ी में लिखण खां पोइ चए थो हादा हदीसुन हसनुन सहीहुन, हीअ हदीस हसन सही आहे। अबू जाफर तहावी चवे थो त हीअ हदीस सही आहे, हिन में कंहिं बि क़िस्म जो को खोट ई न आहे। अबू मुहम्मद आसमी चवे थो ही हदीस जे सभिनी उसूलनि ऐं क़ाइदनि जे बुनियाद ते सही आहे। इमाम ग़ज़ाली चवे थो त हीअ हदीस, उन खां पोइ हज़रत उमर जो मुबारकबाद ॾियणु चए थो त हिन हदीस ते सभिनी उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त सही आहे। ग़ज़ाली जो नालो तव्हां ॿुधो न, इमाम ग़ज़ाली। अच्छा मां आख़िर में अचां थो तव्हांखे इन हदीस जे बारे में जेके कुझु इन्हनि जे बुज़ुर्गनि जी जेको आहे उहो जुमिला आहिनि अरबी जा, उन मां हिकु ॿ जुमिलो अर्ज़ु थो कयां। छा चयो आहे हिननि? रवाह बिमायाती खमसीन तरीक़न। हिकिड़ो चए थो त इहा रिवायत 50 तरीक़नि सां रिवायत थियल आहे। 50 तरीक़ा। ॿियो चए थो हदीसन यबलुगु हाज़ल मबलग मिन अस-सुबूत वल यकीन व तवातुर। हीअ हदीस वञी थी पहुचे केसि ताईं? यकीन ऐं तवातुर जे हद ताईं। ॿियो चवे थो इन लम यकुन मालूमन
फमा फिद दीन मालूम, जंहिंखे न हीअ हदीस मालूम न आहे उनखे दीन मां कुझु मालूम न आहे। जंहिंखे ही मालूम न आहे हदीस उनखे दीन मां कुझु मालूम न आहे। ॿियो चए थो हदीसुन सहीहुन मशहूरुन, हदीस सही आहे मशहूर आहे, वलम यतकल्लम फी सिहतिही इल्ला मुतअस्सिर,